नाज़रीन, कराची के ज़िले रखण में 3 यूसीज़ ते ज़िमनी मकानी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है राजा असगर सुमरू। जी राजा असगर। जी नाज़रीन, सिंध में ज़िमनी मकानी चूंडूं हिन वक्त हली रहियूं आहिनि। मुझे पुठियां तव्हां ॾिसी सघो था पिया पोलिंग स्टेशन UC 12 जी जेको आहे मौजूदु आहे, जिते वोटर्स जेको आहे पंहिंजे मनपसंद उम्मीदवार खे चूंडण लाइ हिन वक्त सुबह खां वठी जेको आहे हिते मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध अंदरि जेको आहे ज़िमनी चूंडनि में 45 उम्मीदवार जेको आहे त बिना मुक़ाबले चूंडजी विया आहिनि, जंहिंमें मेयर कराची मुर्ज़ा वाहब मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु मलीर में हिन वक्त डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जेको आहे इलेक्शन हलंदड़ आहे, उते बि हिन वक्त पोलिंग हले थी पई। ॻाल्हि कयूं जेकर कराची ॾखण जी, त कराची ॾखण जी 3 यूसीनि में जेको आहे इलेक्शन हली रही आहे। 48 पोलिंग स्टेशन्स मां 21 पोलिंग स्टेशन्स खे जेको आहे हसास करार ॾिनो वियो आहे। उन सां गॾोगॾु हसास पोलिंग स्टेशन्स ते पुलिस ऐं रेंजर्स जा जेके नौजवान आहिनि उहे तैनात कया विया आहिनि। मां जेकर ॻाल्हि कयां तव्हांखे अवाम जे जोश ऐं वलवले जी, त सुबुह खां वठी पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी ऐं PTI जेको आहे कैंपनि में अवाम जेको आहे हिकिड़ो वॾो अंग जेको आहे मौजूदु आहे ऐं हू पंहिंजी सियासी पार्टी ऐं उम्मीदवार खे खटाइण लाइ जेको आहे कोशिशि करे रहिया आहिनि। इन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मकानी चूंडूं जेके आहिनि पहिरें मरहले में जेके थी हुयूं उहे 26 जून 2022 ते उत्तर सिंध में थियूं। उनखां पोइ 15 जनवरी 2023 ते जेको आहे कराची में थी हुयूं। उन खां पोइ 15 जून 2023 टे मरहले में जेको आहे त मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन चूंडिया विया। मजबूरी तौर ते जेको आहे सॼे सिंध में जेको आहे पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी अक्सरियत सां फतह मारी हुई, जंहिंमें मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन, वाइस चेयरमैन जेको आहे पीपल्स पार्टी जा वॾी तादाद में जेको आहे चूंडिया विया। हिन वक्त बि जेको आहे असीं जेकर ॻाल्हि कयूं कराची जी, कराची में टोटल जेको आहे त 121 जेको आहे पोलिंग स्टेशन्स जेके आहिनि, जिते जेको आहे पंहिंजा वोटर्स वोट ॾेई रहिया आहिनि। उनखां अलावा 54 उम्मीदवार आहिनि जेके उहे हिसो वठी रहिया आहिनि। ॾिसजे त शाम जो ख़बर पवंदी कहिड़ी पार्टी जेको आहे फतह माणे थी पई। जी।